कराची के इलाके गुलशन मेमार ब्लॉक X3 घर नंबर 14 में सरियाम ॾींहुं ॾिठे 4 हथियारबंदनि घर में दाख़िल थी पूरी फैमिली के हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणाए करोड़े रुपयनि जो सामान 52 तोला सोन 35 लख रुपया कैश रोक रक़म मोबाइल फोन खणी आसानी फरार थी विया। जंहिंजो केस गुलशन मेमार थाने ते दाख़िल हुजण बावजूद पुलिस मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। मुतासिर फैमिली जी आशान चांडियो पंहिंजी अमड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वाक़े खे 10 ॾींहं गुज़रण बावजूद गुलशन मेमार पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। केस में शामिल घर में कम कंदड़ मासी खे भी पुलिस गिरफ़्तार करे बाद में आज़ाद करे छॾियो आहे। उन्हनि चयो त गुलशन मेमार इंतज़ामिया जी सिक्योरिटी नाकारा थी वई आहे। मेन गेटनि ते कंहिं भी क़िस्म जी चेकिंग नाहे। उन्हनि चयो त चोरी थियल सामान वापसि न कयो वियो त कराची प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। जंहिंजा ज़िम्मेवार गुलशन मेमार इंतज़ामिया ऐं पुलिस हूंदी। उन्हनि सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट वज़ीर आला सिंध IG सिंध एडिशनल IG SSP ओलह खां घर में थियल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे।